वालेकुम नाज़रीन, इवनिंग स्पेशल सां गॾु आऊं आहियां तव्हांजी पंहिंजी मेज़बान एनी मस्तोई। नाज़रीन, इवनिंग स्पेशल मां ॾिसी सघो था हर अंगारो ऐं अरबा शाम जो 4 खां 6 ताईं। नाज़रीन, असां वटि महिमान जेके ईंदा आहिनि मुख़्तलिफ़ शख़्सियतूं ईंदियूं आहिनि, अलॻि अलॻि शोबनि सां उनजा तालुक़ हूंदा आहिनि। फ़नकार हूंदा आहिनि, गुलूकार हूंदा आहिनि, अदीब हूंदा आहिनि, लेखक हूंदा आहिनि, हुनरमंद हूंदा आहिनि। अलॻि अलॻि उन्हनि जो शोबनि सां तालुक़ हूंदो आहे जेके असांजे प्रोग्राम में महिमान थींदा आहिनि, असां उनखे दावत ॾींदा आहियूं। अॼु असांजे प्रोग्राम में जेका शख़्सियत आहे उहा लेखक आहे। उन जो ॿोलीअ जे हवाले सां वॾो कमु आहे, ॿारनि जे अदब सां हुनजो वॾो कमु आहे। असां भली करे चवंदा हलूं मोहतरम ख़ालिद आज़ाद साहब खे। ख़ालिद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां क़ीमती वक़्तु कढी असांजा महिमान थी आहियो। महिरबानी तव्हांजी। अॼु नाज़रीन खे असां इहो ॿुधाईंदा हलूं त अॼु उस्तादनि जो आलमी ॾींहुं आहे। उस्ताद इंसान जी ज़िंदगी में वॾो वक़्तु ॾेखारींदड़, ज़िंदगी ॾेखारण जो हिकिड़ी टीहक हूंदी आहे जेको इंसान खे क़ाबिल ठाहे थो हलण लाइ, ऐं रस्तो ॾेखारींदड़, रहनुमाई ॾेखारींदड़ हिकिड़ो पर्सनैलिटी हूंदी आहे। उहो ई ज़िंदगी जो वॾो सरमायो ऐं बुनियादी रस्तो हूंदो आहे। इन करे अॼु जेका असां गुफ़्तगू कंदासीं इन मौज़ू ते कंदासीं। ऐं हिकु उस्ताद, ख़ालिद साहब, तव्हांजी नज़र में हिकु उस्ताद छा आहे? महिरबानी एनी। उस्ताद जो यकीनन मान ऐं मर्तबो ऐं उनजी अहमियत ऐं उनजो जेको इज़त एहतराम आहे उहो दुनिया में हर हंधि, हर मुल्क में, हर क़ौम में तमामु आला आहे, तमामु वॾो आहे। यकीनन असां वटि बि ईअं ई आहे ऐं ख़ासि तौर ते सिंध में त वधीक उस्ताद खे घणी इज़त ऐं मुहबत ऐं एहतराम ॾिनो वेंदो आहे। माउ पीउ खां पोइ सिंध में उस्ताद खे ई वॾो दर्जो ऐं अहमियत ॾिनी वेंदी आहे। सो उस्ताद पोइ उहो स्कूल सतह ते या आम तइलीमी निज़ाम में हिकिड़ो असांखे पढ़ाईंदड़ उस्ताद हुजे या समाज में मुख़्तलिफ़ शोबनि में असांखे सेखारींदड़ को बि उस्ताद हुजे त उस्ताद त ज़िंदगी में कई थी सघनि था। रुगो उहे न जेके असांखे स्कूल कॉलेज या यूनिवर्सिटी में पढ़ाईंदा आहिनि, पर समाज जे मुख़्तलिफ़ शोबनि में जेॾीमहिल माण्हू अमली ज़िंदगी में क़दम रखे थो त केतिरा ई ज़िंदगी में अहिड़ा मौक़ा अचनि था, अहिड़ा लम्हा अचनि था जिते कंहिं माण्हू जी रहनुमाई जी ज़रूरत हूंदी आहे। त ईअं ई समाज में असांजा उस्ताद हिकिड़ा थींदा आहिनि, हर शोबे जा, हर इल्म जा, हर दफ़्तर जा, हर माहौल जा। त उस्ताद जी अहमियत सॼी दुनिया में तमामु घणी आहे। अच्छा ख़ालिद साहब, माज़रत तव्हांजी ॻाल्हि कटींदे, पर हिकिड़ो सुवालु आहे ज़हन में। हिकु आम इंसान जी ज़िंदगीअ में उस्ताद हुनजा बुनियाद विझंदो आहे, उहो ई हुनजा रुख बि मुतयम कंदो आहे। अव्हां जी जेको आहे ज़िंदगीअ में इब्तिदाई जॾहिं तजुर्बे बाबति ॿुधायो त कहिड़ा कहिड़ा उस्ताद तव्हांजा रहिया? हा, महिरबानी। हूअं त उस्ताद जी मूं त पहिरीं ॻाल्हि कई त हिकिड़ो त उस्ताद उहे हूंदा आहिनि जेके असांखे रिवायती तइलीम जेका आहे उहा उन में असांजा उस्ताद हूंदा आहिनि। ईअं त केतिरा ई उस्ताद प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी ताईं केतिरा ई उस्ताद रहिया आहिनि, पर सची ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजा हिन प्रैक्टिकल लाइफ में ऐं समाजी ज़िंदगी में उस्ताद आहिनि जिन खां मूं मुख़्तलिफ़ शोबनि में इल्मु सिखियो। उन में जीअं ॿोली आहे, एडिटिंग आहे, प्रूफ रीडिंग आहे, उन में ताज जोयो साहबु मुंहिंजो उस्ताद आहे, मूं उनखां सिखियो आहे। ऐं जीअं सहाफ़त में असां शुरूआति में असांजी इब्तिदाई ज़िंदगी अख़बारनि में गुज़री, अञा टीवी चैनल्स जो दौरु कोन हो, त सोहेल सांगी साहबु, नाज़ सातो साहबु इहे असांजा उस्ताद इन सहाफ़ती हवाले सां बि रहिया आहिनि। ऐं जामी चांडियो साहबु ऐं सरदार शाह मुंहिंजा समाजी हवाले सां ऐं ज़ाती केतिरा आहिनि, ऐं उन्हनि सां गॾु इसाक़ समेजो। ही टे माण्हू जेके मुंहिंजी ज़िंदगी, ज़ाती ज़िंदगी में उन्हनि जो वॾो किरदारु आहे। मुंहिंजी समाजी ज़िंदगी में बि सरदार शाह साहबु, इसाक़ समेजो ऐं जामी चांडियो साहबु, जॾहिं सोहेल सांगी साहबु, नाज़ सातो साहबु ऐं ताज जोयो साहबु मुख़्तलिफ़ हवालनि सां मुंहिंजा उस्ताद आहिनि। अच्छा ख़ालिद साहब, अव्हां जो जेको लाड़ो आहे उहो अदब ॾांहुं, ॿाराड़े अदब ॾांहुं आहे। छा इन जो बि को तव्हां उस्ताद किरदारु अदा कयो, तव्हांजो लाड़ो उॾी वियो? हा जी, इन में उस्ताद बि काफ़ी आहिनि, पर इसरार शाम जो नालो आउं वठंदुसि, उस्ताद इसरार शाम जो, ख़ासि तौर ते ॿारनि जे अदब। हूअं त ॿारनि जे अदब में मुंहिंजी शुरूआति गुलिस्तान रिसाले खां थी, जेको सिंधी सात घर मां नाज़ सनाई कढंदो हो, बुनियादी जेको ॿारनि जो रिसालो हूंदो हो उन इदारे जो। पर उनखां पोइ मुंहिंजी जेका तरबियत थी ॿारनि जे अदब जे हवाले सां, उहा सिंधी ॿारड़ा पब्लिकेशन में इसरार शाम वटि थी, जितां पोइ मूं एडिटिंग जा बुनियादी उसूल सिखिया
कंटेंट एडिटिंग जेका मतन जी एडिटिंग कबी आहे, ॿारनि जे रिसाले में मवाद कहिड़ो अचे, कहिड़ी चूंड कजे, त उन में उस्ताद इसरार शाम खे आउं सलाम पेश कंदुसि अॼोके ॾींहं ते। तमामु ख़ूबसूरत। नाज़रीन, असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि। तालीम जे हवाले सां हिकु ख़ूबसूरत नगमो आहे जेको अवां जी नज़र कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त अॼु असां सां गॾु आहिनि ख़ालिद आज़ाद साहब। ख़ालिद आज़ाद साहब, अॼु असांजी गुफ़्तगू जेका आहे उहा उस्तादी हवालनि सां आहे, जी पर अवां हिकिड़ी ॿी बि मुहिम में अॻियां आहियो, उहा आहे सिंधी ॿोली जागृता मुहिम। उन मुहिम बाबति कुझु व्यूअर्स खे ॿुधायो। जी, यानी असल में ही सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, सिंधी ॿोली जो बाख्तियार इदारो, सिंध सरकार जो इदारो आहे हिते हैदराबाद में, कासिमाबाद में। उन इदारे तरफ़ां हिन वारे इहे शुरू कई वई आहे सिंधी ॿोली जागृता मुहिम। उनजो ख़ासि तौर ते मक़सदु इहो आहे त हीउ असांजो इदारो गुज़िरियल 20-25 सालनि खां तहक़ीक़ जे मैदान में कमु करे रहियो, लुग़त नवीसी जे मैदान में कमु करे रहियो, किताबनि जे छपाइण, सेमिनार, प्रोग्राम, कॉन्फ्रेंसूं, ईअं ॿोली जी तरक़ी ऐं ॿोली जे वाहिपे ऐं ॿोली जी वाधवीज जे सिलसिले में गुज़िरियल 20 सालनि खां त कमु करे रहियो। पर असां ॾिठो पिए त प्राइवेट स्कूलनि में सिंधी जी तालीम न हुअण करे ऐं शहरी समाज हुजण जे करे, शहरी समाज में ॿोली घणियूं ॿोलियूं, छाकाणि त घणियूं ॿोलियूं हूंदियूं आहिनि शहरी समाज में, उन करे ॿोलियुनि ते असरु पवंदो आहे। उन करे असांजी सिंधी ॿोली ते शहरी समाज में घणो असरु पए पियो, उर्दू जो, अंग्रेज़ी जो। उन करे लाज़मी हो त माण्हुनि में वञिजे ऐं माण्हुनि खे पंहिंजी ॿोली ॾांहुं हसास कजे, उन्हनि खे सेंसिटाइज़ कजे त हू पंहिंजी ॿोली ॾांहुं अचनि ऐं उन सां मुहबत कनि, उन सां लिखनि पढ़नि उन ॿोली में। पंहिंजी रोज़ानी जी लिख पढ़, जीअं कासिमाबाद में असांजी रैली हुई, जागृता रैली कल्ह, त केतिरा ई दुकान असां उते रैली में ई ॾिठा त उन्हनि ते उर्दू ऐं अंग्रेज़ी में बोर्ड बि लॻा पिया हुआ। असां उर्दू असांजी ॿोली आहे, अंग्रेज़ी बि असांजी ॿोली आहे। हिन का बि ॿोली, कंहिं बि क़ौम जी ॿोली सभु एतिराम लाइक़ु आहिनि, पर गॾोगॾु असांखे पंहिंजी वतन ऐं पंहिंजी मिटी जी ॿोली जी जो बचाव बि करिणो आहे ऐं उनजो इस्तेमालु बि करिणो आहे। त कासिमाबाद में असां शहरनि खां ऐं दुकानदारनि खां पुछियो त हिते त को ॿियो माण्हू ॿी ॿोली ॻाल्हाइण वारो त ख़रीदार कोन थो अचे, त पोइ तव्हां ॿियनि ॿोलियुनि में बोर्ड लॻाइण खे कीअं मुनासिबु सम्झियो आहे? त हुननि सभिनी इहो वाइदो कयो त उहे पंहिंजा बोर्ड जेके आहिनि कासिमाबाद में उहे सिंधी में लॻाईंदा। साॻी रीति असां प्राइवेट स्कूलनि में, ख़ानगी स्कूल आहिनि, उते सिंधी जो लाज़मी सब्जेक्ट न पियो पढ़ायो वञे, या किथे पढ़ायो पियो वञे त उहो उन सुहिणे तरीक़े सां न पियो पढ़ायो वञे। त असांजी इहा कोशिशि आहे त असां समूरनि ख़ानगी स्कूलनि खे पाबंद कयूं। कानून आहिनि, लॉ मौजूदु आहे, सिंध असेंबली जा एक्ट पास कयल आहिनि, ऑर्डिनेंस आयल आहे। आइन में, पाकिस्तान जे आइन में असांखे हिकिड़ी सहूलियत इहा आहे त उर्दू या क़ौमी ॿोली खे नुक़सानु पहुचाइण खां सवाइ बाक़ी हिन मुल्क में जेके बि ॿोलियूं आहिनि उहे पंहिंजी तरक़ी ऐं तरवीज जे लाइ इदारा ठाहे सघनि थियूं, कमु करे सघनि थियूं। त उन करे इन मुहिम में असां इहो आम माण्हू खे, सिंध जे आम माण्हू, कारोबारी माण्हू, उस्ताद, अॻवाननि, तंज़ीमनि, हर शोबे जे माण्हू वटि हली पिया वञूं त उहे पंहिंजी ॿोली ॾांहुं मुहबत जो हिकिड़ो इज़हार कनि ऐं पंहिंजी ॿोली ॾांहुं हिकिड़ो अहमियत वारो हिकिड़ो रवैयो पंहिंजो रखनि त जीअं असांजी ॿोली स्कूलनि में, बाज़ारनि में, दफ़्तरनि में उनजो इस्तेमालु वधि में वधि थिए त जीअं अॻिते हली उहो ॿोली। अच्छा ख़ालिद साहब, आम तसवर त इहो आहे सिंधीअ में अख़बारूं बि आहिनि जेके छपजनि पियूं, किताब बि छपजनि पिया, टीवी चैनल बि आहिनि, डिजिटल मीडिया बि इस्तेमालु थिए पई आहे, इन करे ॿोली जो जेको ख़तरो आहे उहो टरी वियो आहे। इहा ॻाल्हि सही आहे। छा इहो वाक़ई आहे? इहा ॻाल्हि सही आहे। पाकिस्तान में जेतिरी तरक़ी याफ़्ता ॿोली सिंधी आहे, उर्दू खां पोइ ॿी का बि ॿोली कोन्हे। असांजी ॿोली में अलाए केतिरा किताब, अलाए केतिरा रिसाला शाया थिया आहिनि, अलाए केतिरे, असांजी तुर्गु 150 सालनि जी तारीख़ तुर्गु ॿारनि जे अदब जी आहे, पाण मथे हाणे त पोणा 200 साल थी विया आहिनि उनखे। त रिच असांजो लिटरेचर आहे, असांजो शाहकार अदब आहे असांजी ॿोली जो, असांजूं शाहकार रिवायतूं, असांजी तहज़ीब, इल्मु, फ़न। हाणे कंप्यूटर में असांजी ॿोली, इहे ई ॿोली खे शयूं बचाईंदियूं, टीवी चैनल्स आहिनि, उन करे इहा ॻाल्हि सही आहे। पर उन सां गॾोगॾु ख़ालिद साहब, माज़रत सां जी ॻाल्हि कटींदे त कुझु अहिड़ा सवालात बि पैदा थियनि था जिते ईंदड़ वक़्त में ॾिसूं था त ॿारनि जो जेको अदब जो किताब आहे उहो, ॿारनि जो जेको अदब आहे उहो सिंधीअ में न पियो अचे।
या ओतिरो न आहे हाँ, जेतिरो बिल्कुलु कोन पियो अॻु अचे। में हुयो, मारवी में हुयो। हाँ, उहो हाणे थी बि कोन सघंदो। हिकिड़ियूं पोइ ॿार कीअं कैरी कंदो? हक़ीक़तूं आहिनि, उन जे लाइ जदीद तरीक़ा आहिनि। जदीद असां वटि सोशल मीडिया आहे, असां एप्स ठाहे सघूं था, मोबाइल जा एप्लीकेशन्स ठाहे सघूं था, असां रिसाले जी जॻह ते पेज क्रिएट करे सघूं था, असां ग्रुप ठाहे सघूं था व्हाट्सएप जो, उहो ई रिसाले जो कमु कंदो। उहो ई अॻे असां रिसाले जे लाइ कहाणी लिखी मोकिलींदासीं, पोइ पूरो महीनो इंतज़ारु कंदासीं, पोइ उहा छपबी हुई, पोइ उहा पढ़ंदासीं, ख़ुशि थींदासीं। हाणे ॿार खे तव्हां कहाणी लिखायो, व्हाट्सएप ग्रुप ते शेयर करायो, फेसबुक ग्रुप ते शेयर करायो, एप्लीकेशन्स अहिड़ियूं ठाहियो। ऐं ॿारनि जे अदब जे हिकिड़े सेमिनार में चाइना वियुसि, त उते शंघाई में, त उते मूं ॾिठो त किताब बि मौजूदु आहिनि, पर हीअ सभु शयूं मौजूदु आहिनि। उन्हनि जूं एप्लीकेशन्स आहिनि, उन्हनि जा ग्रुप आहिनि, उन्हनि जो सोशल मीडिया ते, जदीद मीडिया ते, मॉडर्न इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में। त असांखे बि पंहिंजी ॿोली खे एॾां शिफ्ट करिणो पवंदो, असांखे रिसालनि खे शिफ्ट करे सोशल मीडिया ते खणी वञिणो पवंदो, असांखे लिटरेचर खे बि शिफ्ट करे खणी वञिणो पवंदो। ख़ालिद साहब, इन सिलसिले में केतिरो कमु थियो आहे? कमु त काफ़ी त नथो चई सघां, पर कम जी सुठी शुरूआति थी चुकी आहे। सीडियूं असां पहिरीं त सीडियूं ठाहिणु शुरू कयूं, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, कुझु ॿियनि माण्हुनि, इंडिया मां बि सिंधी ॿोली जे ॿारनि जी सीडी आई। त जॾहिं सीडियूं आयूं त हिकिड़ो नओं असांखे हिकिड़ो फेज़ असांखे ॾिसण में आयो, जेको त हाणे मुंतकिल थिए सिंधी ॿोली हिकिड़े नए फेज़ में, हिकिड़ी जदीद दुनिया में। उनखां पोइ हाणे त एप्लीकेशन्स बि आहिनि, वेबसाइट ते असांजी हिते सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जी वेबसाइट ते, वेब पोर्टल ते, ऐं एप्लीकेशन्स बि ठाहियूं पिया। ऐं ॿियनि माण्हुनि बि ख़ानगी तौर बि मुख़्तलिफ़ माण्हू इन सिलसिले में कमु कनि पिया। केतिरा ई ग्रुप्स आहिनि, केतिरा ई पेजिस आहिनि, केतिरा ई ॿारनि जा पेज असां हलाईंदा आहियूं, केतिरा ई सिंधी ॿोली जा पेज आहिनि। त हाणे उहे रिसाला, उहे तंज़ीमूं, अख़बारनि जा सुफ़ा जेके ॿारनि जा हूंदा हुआ, या कंहिं बि मौज़ू ते, त हाणे उहे शिफ्ट थी विया आहिनि जदीद मीडिया ॾांहुं। त कम जी काफ़ी सुठी शुरूआति थी आहे। उमेदु आहे त हिन सिलसिले में असांजी ॿोली ॾाढो अॻिते वेंदी। अच्छा ख़ालिद साहब, टेक्नोलॉजी ॿोलीअ जी तरक़ीअ लाइ केतिरो किरदारु अदा करे सघे थी? तमामु वॾो ऐं तमामु अहम। ॿोलियुनि खे टेक्नोलॉजी ॾांहुं न खणी वञण ई जेको ॿोली जो मौत आहे। जेकॾहिं ॿोली टेक्नोलॉजी जी ॿोली न आहे, जदीद हाणे चाइना, जापान, फ्रांस ऐं थी आयो आहियां केतिरनि ई मुल्कनि में, पंहिंजो सॼो इल्मु ऐं सॼो अकुल, दानिश, फ़हम, दुनिया सॼी जो पंहिंजी ॿोलियुनि में ट्रांसफॉर्म करे छॾियो अथनि, ट्रांसक्राइब करे छॾियो अथनि, ट्रांसलेट करे छॾियो अथनि, ट्रांसलिटरेट करे छॾियो अथनि। उन्हनि वेस्ट जो सॼो इल्मु चाइना पाण वटि खणी वियो पंहिंजी ॿोली में। हाणे हू रिच आहे, त उन करे असांखे टेक्नोलॉजी जी असांखे पंहिंजी ॿोली, सिंधी ॿोली खे सभिनी समूरनि इन्हनि जदीद जेके मैदान आहिनि ओॾां खणी वञिबो, तॾहिं असांजी ॿोली तरक़ी याफ़्ता थींदी, जदीद थींदी, बचंदी। ॿी सूरत में जीअं ॿियूं केतिरियूं ॿोलियूं असां वटि हिते हिन मुल्क में ॻाल्हायूं त वञनि थियूं, पर उन्हनि जो को रस्मुल ख़त न आहे, उन्हनि खे लिखी पढ़ी कोन थो सघिजे। त जॾहिं ॿोलियूं जदीद दौर जे तक़ाज़ाउनि सां हमाहंग न थींदियूं, त पोइ ईअं ई थींदो जीअं अॼु सिंध में ब्राहिवी ॿोली आहे, या कुझु अहिड़ियूं ॿोलियूं आहिनि जेके लिखियूं पढ़ियूं अलबत्ता नथियूं वञनि, पर ॻाल्हायूं त वञनि थियूं। सो टेक्नोलॉजी ऐं जदीद दुनिया, जदीद शयूं उन्हनि ते ॿोली खे खणी वञणु, इहो इंतिहाई अहम आहे। बिल्कुलु। ख़ालिद साहब, पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे। हिकु ख़ूबसूरत तगमो आहे जेको नाज़रीन जी नज़र कयूं था। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। ख़ालिद साहब, हिन वक़्तु ॿोलियुनि जो मिटिजण लाइ केतिरो ख़तरो आहे, या ॿोलियुनि खे बिगाड़ जो ख़तरो आहे? ॿोलियूं केतिरियूं ई मरनि पियूं तेज़ी सां, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। तव्हां गूगल ते सर्च में वेंदो, केतिरियूं वेबसाइटूं आहिनि, कई ॿोलियूं मरनि पियूं। मरण जो मतिलबु आहे त उहे जदीद तक़ाज़ाउनि सां हमाहंग न पियूं थियनि, उहे टेक्नोलॉजी जूं ॿोलियूं न पियूं थी सघनि। उन्हनि में एतिरी उन्हनि में वर्थ ई कोन्हे जो उहे ॿोलियूं निकिरी ऐं जदीद दुनिया जूं ॿोलियूं थी सघनि। त ईअं केतिरियूं ॿोलियूं आहिस्ते आहिस्ते मरनि थियूं पियूं ऐं ख़तमु पियूं थियनि। उन्हनि जो वॾो सबबु इहो ई आहे, हिकु त उन्हनि में तइलीम कोन्हे, उन्हनि ॿोलियुनि में बुनियादी ॻाल्हि इहा आहे। उनखां पोइ अॻिते हली जीअं जदीद दौर जूं ॿोलियूं, जीअं सॉफ्टवेयर जी ॿोली आहे, सोशल मीडिया ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में ॿोली यूनिकोड जो हिसो थी वञे, उन्हनि जो स्क्रिप्ट, इहे कामयाबियूं आहिनि ॿोलियुनि जूं। जेके ॿोलियूं जदीद दौर जे तक़ाज़ाउनि सां हमाहंग न थींदियूं,
डिजिटल दौर सां पाण खे न सलाहींदियूं, जदीद ऐं नई दुनिया सां पाण खे गॾु वठी न हली सघंदियूं या उन्हनि में एतिरी ख़ासियत न हूंदी त उहे ॿोलियूं यकीननि न हली सघंदियूं ऐं अंग्रेज़ी ऐं ॿियूं वॾियूं ॿोलियूं उन्हनि ते उन्हनि खे खाई वेंदियूं। अच्छा ख़ालिद साहब, हिकिड़ी हक़ीक़त इहा बि आहे त सिंधी ॿोलीअ में ॿी ॿोली जो इस्तेमालु लफ़्ज़ इस्तेमालु था थिया वञनि, ॿिया लफ़्ज़ अची विया आहिनि ॿोलीअ में। के माण्हू सिंधी ॿोलीअ खे निज पुराणी ॿोली खणणु वञणु चाहिनि था, कुझु माण्हू हुनजी मुखालिफ़त कनि था, हिन खे अव्हां कीअं ॾिसो था? जेके निज ॿोली जा जेके मुहक़िक़ ऐं जेके अदीब असांजा निज ॿोली जे निजपणे जा हामी आहिनि, मुंहिंजो ख़्यालु आहे त ॿोलियूं हिकिड़ो वहंदड़ हिकिड़ी नदी वांगुरु हूंदियूं आहिनि। पोइ उन में ॿियो बि पासे जो पाणी, को भितर, को पथर, को पन ठिकर, सभु शयूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। ही का सॉलिड शइ कोन्हे जेका उनखे संस्कृत जो असां वटि मिसाल आहे, उनखे निज रखण जी कोशिशि कई वई त उहा अॼु मौजूदु न आहे। ॿोलियूं छाकाणि त दुनिया में को बि समाज अहिड़ो मुश्किल सां को मिले जंहिंमें सिर्फ़ु हिकु ॿोली ॻाल्हाई वेंदी हुजे। हर समाज में हिक खां वधीक ॿोलियूं ॻाल्हायूं थियूं वञनि। उन करे इहो फितरी आहे, इहो लाज़मी आहे त ॿोलियूं हिक ॿिए खां लफ़्ज़ वठनि ॾियनि। ईअं असांजी ॿोली में, असां पंहिंजी ॿोली में केतिरा ई लफ़्ज़ ॿियनि ॿोलियुनि जा, अरबी जा, फ़ारसी जा, अंग्रेज़ी जा, तुर्की जा, पंहिंजी ॿोली में असां क़बूल कया, ज़म कया, हाणे उहे असांजा लफ़्ज़ थी विया आहिनि। पर जॾहिं असां पंहिंजो जेको व्याकरण जो ॿोली जो सिलसिलो आहे, ग्रामर जो सिलसिलो आहे, मुज़किर मोनिस जी ॻाल्हि आहे, जम वाहिद जी ॻाल्हि आहे, उहे जेके पाबंदियूं असां टोड़ियूं था या उर्दू या अंग्रेज़ी जे असर में अची असां उहो वाहिद जम फेरायूं था, असां मुज़किर मोनिस उर्दू जे हिसाब सां खणी वञूं था, त पोइ ॿोली खे ख़तरो आहे। न त जेकॾहिं मुंहिंजे ख़्याल में केतिरा ई अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके असांखे अॻे पोइ क़बूल त करणा पवंदा, छाकाणि त उहे जदीद दौर जा ऐं प्रोडक्ट जा, पैदावार जा लफ़्ज़ आहिनि। अच्छा, अॼुकल्ह असां ॾिसूं था त को कंहिंखे मैसेज करे थो या व्हाट्सअप करे थो, मोबाइल फ़ोन जे वसीले आमतौर ते रोमन में ॿी ॿोली में लिखियो थो वञे। छा सिंधी ॿोली रोमन में नथी लिखी सघिजे? रोमन जो जेको स्क्रिप्ट आहे उन हवाले सां कुझु ॿुधायो। हाणे मुंहिंजे ख़्याल में रोमन स्क्रिप्ट जी ज़रूरत कोन्हे। असांजो जेको अरबी सिंधी स्क्रिप्ट आहे उहो यूनिकोड जो हिसो थी वियो आहे, उहो एंड्रॉइड जो हिसो आहे, उहो एपल जो हिसो आहे, उहो सभिनी जेके असांजूं डिवाइसिस आहिनि उन्हनि में सिंधी ॿोली जो इहो रस्मुल ख़त इहा लिपि इहा हले थी, मौजूदु आहे। उन करे केतिरा ई अहिड़ा माण्हू, हाणे इहो शुरूआति जॾहिं सोशल मीडिया जी थी हुई तॾहिं असां मैसेजनि में, पैगामनि में घणा माण्हू अञा बि केतिरा ई माण्हू आहिनि जेके रोमन उर्दू में लिखनि था या रोमन सिंधी में बि लिखनि था, पर सिंधी ॿोली मौजूदु आहे, सोशल मीडिया जी ॿोली थी चुकी आहे, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी ॿोली थी चुकी आहे। सिर्फ़ु उनजो हाणे इस्तेमालु करिणो आहे। केतिरा ई कीबोर्ड अची विया आहिनि, केतिरा ई सॉफ्टवेयर्स अची विया आहिनि। उन करे हाणे रोमन खे इस्तेमालु करणु मुंहिंजे ख़्याल में त इहा का चङी ॻाल्हि न थींदी। असांजी ॿोली जो स्क्रिप्ट हाणे हर हंधि मौजूदु आहे। ॾिसो वञे थो त आम तौर ते अॼुकल्ह जेके माण्हू आहिनि, आम माण्हू जेको बि आहे अॼु बि रोमन लिखनि था। उन मां कीअं जान छॾाए या को तरीक़ो मुतबादल हुजे? हा, इही सबबु आहे त असां ही मुहिम शुरू कई आहे, सिंधी ॿोली जागरता मुहिम। उनजो हिकिड़ो नुक़्तो इहो बि आहे त असां जेका रोज़मर्रा जी जेका हिक ॿिए सां असां जेको लिख पढ़ करियूं था मोबाइल जे ज़रिए, व्हाट्सएप जे मुख़्तलिफ़ जेके असांजा ज़रिया आहिनि, उन्हनि जे ज़रिए असां जेका लिख पढ़ कयूं था त उहा असां सिंधीअ में कयूं, रोमन मां जान छॾायूं। आसानी सां कीबोर्ड सिंधी जा मौजूदु आहिनि। कंहिं हिकिड़े अखर खे असां टिड़िक कयूं था त उहो पूरो लफ़्ज़ अची वञे थो साम्हूं स्क्रीन ते। त उन करे रुॻो माण्हुनि खे पंहिंजी ॿोली ॾांहुं वधीक वेझो करण जी ज़रूरत आहे। बाक़ी शयूं मौजूदु आहिनि, माण्हू आहिस्ते आहिस्ते इन्हनि सभिनी शयुनि खे पंहिंजाए वठंदा ऐं सिंधी ॿोली आराम सां सभिनी जेके जदीद ज़रिया आहिनि उन्हनि में इस्तेमालु थींदी रहंदी ऐं थियणु लॻंदी। अच्छा ख़ालिद साहब, हिन मसइले ते वीचार बि थियो आहे, माण्हुनि जी ज़हनी ट्रेनिंग कीअं थी आहे त जेके रोमन मां निकिरनि सिंधी ॿोली ॾांहुं कन्वर्ट थियनि? इन सिलसिले में अॻे त असां वटि जॾहिं अञा ही असांजो अरबी सिंधी रस्मुल ख़त जेको हो कीबोर्ड इहो अञा न आयो हो, यूनिकोड जो हिसो न थियो हो ऐं मोबाइल में इहे सभु शयूं न आयूं हुयूं, तॾहिं त रोमन ते असांजा केतिरा ई सेशन्स थींदा रहिया हुआ।
हिन वक़्तु असां इहो जेका मुहिम हलाई आहे इन में असां कोशिशि कयूं पिया त मुख़्तलिफ़ फ़िक्र जे माण्हुनि ॾांहुं वञूं, मुख़्तलिफ़ शोबनि जे माण्हुनि ॾांहुं वञूं। सोशल मीडिया ते बि असां पंहिंजे सुफ़नि जे ज़रिए पेज जेके ठाहिया आहिनि उन्हनि जे ज़रिए कोशिशि कयूं पिया त माण्हुनि खे इहो ॿुधायूं ऐं सम्झायूं त सिंधी ॿोली जो जेको सिंधी स्क्रिप्ट आहे असां जेको लिखूं था अरबी सिंधी वारो, उहो मौजूदु आहे। केतिरा ई कीबोर्ड मौजूदु आहिनि, असां उन्हनि खे फ्री प्रोवाइड कंदासीं, फ्री उन्हनि खे मुहैया कंदासीं। त उन करे इहो रुॻो माण्हुनि खे ॿुधाइण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे सम्झाइण जी ज़रूरत आहे। बाक़ी माण्हू पाणे करणु लॻंदा, आसानी सां सिंधी जो इस्तेमालु हाणे हर सॉफ्टवेयर में करे सघिजे थो। अच्छा ख़ालिद साहब, ज़िंदगीअ जा मुख़्तलिफ़ शोबा आहिनि जंहिंमें मिसाल तौर ते पुलिस आहे, तपेदार आहे, रेवेन्यू आहे, ॿिया काफ़ी खाता आहिनि। उन्हनि में लिख पढ़ जो जेको आहे मसइलो आहे उहो सिंधीअ में कीअं थिए, उन लाइ अव्हां वटि कहिड़ो मवादु मौजूदु आहे? ॾिसो, जेके इहे खाता आहिनि इहे त अंग्रेज़ दौर खां वठी जीअं रेवेन्यू आहे, इरिगेशन आहे, पुलिस आहे ऐं कुझु ॿिया खाता बि आहिनि जेके अंग्रेज़नि खां अॻु जे बल्कि अंग्रेज़नि जे दौर खां वठी उन्हनि जी जेका दफ़्तरी ॿोली आहे उहा सिंधी आहे। FIR जो सिंधी में मतन आहे, ईअं असांजे निकाहनामे जो सिंधी में मतन मौजूदु आहे ऐं इरिगेशन जा आबपाशी खाते जा जेके इस्तलाह आहिनि उहे सिंधी जा आहिनि। या ॿिया खाता त रेवेन्यू में त घणी लिख पढ़ उहा सिंधी में अञा ताईं हलंदड़ आहे। बाक़ी जेके ॿिया खाता आहिनि उन्हनि में निस्बतन घटि आहे। त असांजी कोशिशि आहे त हिकु त उहे खाता जेके तव्हां ॿुधाया, पुलिस आहे, रेवेन्यू, आबपाशी या इन क़िस्म जा जेके बि खाता आहिनि जेके अॻी सिंधी ॿोली इस्तेमालु करे रहिया आहिनि दफ़्तरी ॿोली तौरु, उन्हनि खे वधीक हिमथायूं, उन्हनि खे ॿीहर उन्हनि खे वञी ॿुधायूं, कोशिशि कयूं त उहे जेके शयूं उन्हनि राहे बि छॾियूं आहिनि त उहे वरी ॿीहर उन्हनि जो इस्तेमालु कनि। मिसाल तौरु रेवेन्यू में केतिरियूं शयूं हाणे अंग्रेज़ी में थी वियूं आहिनि त असां वरी उन्हनि खे वञी इहा ॻाल्हि सम्झाईंदासीं त उहे पंहिंजूं जेके लिख पढ़ जूं शयूं आहिनि पुराणियूं उहे बहाल कनि। गॾो गॾु ॿिया जेके बि खाता आहिनि उन्हनि सां असांजी लिख पढ़ हले पई थी। उमेदु असांखे आहे त खाता हूं त अंग्रेज़ी उर्दू हिकिड़ी असांजी राब्ते जी ज़बान थी वई आहे, पर जिते पॉसिबल आहे, मुमकिन आहे पंहिंजे खाते जे अंदरि, पंहिंजे कंहिं बि इदारे जे अंदरि त मुमकिन आहे, छाकाणि त उते समूरा सिंधी माण्हू कमु कनि था त उते सिंधी जी लिख पढ़ कई वञे। अच्छा ख़ालिद साहब, हिते इहो बि सुवालु पैदा थो थिए त ज़िंदगीअ जा नवां शोबा बि अची विया आहिनि, नयूं जादू अची वियूं आहिनि। मिसाल तौरु इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, माहौलियत जेको नयो तस्वुरु आहे, हिन नवनि तस्वुरनि बाबति जेको नयो मवादु आहे सिंधीअ में अचे, उन किथे आहे? तमामु घणी ज़रूरत आहे। बुनियादी तौर ते आऊं सम्झां थो, ज़ाती मुंहिंजो ख़्यालु आहे, मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटियूं जेके बि लैंग्वेज अथॉरिटी, मूं त दुनिया जूं केतिरियूं लैंग्वेज अथॉरिटियूं वेही सर्च कयूं आहिनि, ॾिठो आहे त उन्हनि जो कमु छा आहे। त मूं ॾिठो आहे त उन्हनि जो कमु ई इहो ई आहे त ॿियनि ॿोलियुनि मां जेको नओं मवादु अचे, नवां जेके इस्तलाह अचनि उहे तव्हां पंहिंजी ॿोली में खणी अचो, तर्जुमो कयो, उन्हनि खे ट्रांसक्राइब कयो। जेको इल्मु हिकिड़े ॾींहुं रिसालो हिकिड़ो छपिजे थो, रीडर या ॿिया वॾा वॾा जेके रिसाला आहिनि अंग्रेज़ी में छपिजे थो त वेरी सेकेंड डे ते उहो जैपनीज़ में, कोरियन में, उहो फ्रेंच में, उहो रशियन में, उहे दुनिया जी सभिनी ॿोलियुनि में वरी उहो ट्रांसलेट थी, तर्जुमो थी छपिजी वञे थो। त लैंग्वेज अथॉरिटियूं या लैंग्वेज रेगुलेटर्स जेके इदारा आहिनि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा दुनिया में, उन्हनि जो घणे भाङे कमु ई इहो हूंदो आहे त दुनिया जो इल्मु खणी अचो पंहिंजी ॿोली में, पंहिंजे माण्हुनि खे उहो इल्मु ॿुधायो, ॾेखारियो। त मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे त इहो तमामु वॾी ॻाल्हि थींदी ऐं इहो ई इदारनि जो कमु आहे त दुनिया जा नवां जेके इल्म आहिनि उहे पंहिंजी ॿोली में खणी अचूं। हाणे उन में इस्तलाहनि जो मसइलो थोरो थिए थो, पर उहे इस्तलाह असांखे पाण ठाहिणा पवंदा, कोइन करणा पवंदा। ॾिसो, कंहिं बि लफ़्ज़ खे पंहिंजाइण जा 3 तरीक़ा आहिनि। ॿाहिरियों ॾिस, अंग्रेज़ी मां चवनि था त अंग्रेज़ी मां रोज़ानो 5000 इस्तलाह निकिरी दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में घिड़ी वञनि था। बिल्कुलु। हाणे उहे इस्तलाह टेक्नोलॉजी जा आहिनि, उहे नई प्रोडक्ट, ज़ाहिर आहे असांजी त प्रोडक्ट कान्हे, पैदावार कोन्हे जो असां उन ते बि नालो ॾियूं, पर ॿोलियूं पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ उन्हनि ते नाला ॾियूं। मिसाल तौरु टेलीविज़न ईजाद थी त अरबन उनखे कयो तिलफिज़यून, हिंदी वारनि, इंडिया वारनि उनखे कयो दूरदर्शन, ऐं असां सिधो सो टेलीविज़न जेको उन्हनि जो हो ईअं असां क़बूलु कयो।
यही टे तरीक़ा आहिनि, या त तव्हां इस्तलाह के नई ॿोली जो सिधो सौ क़बूल करे वठो पाण ॾांहुं, या त पंहिंजी ॿोली जे मिज़ाज मुताबिक़ उन में थोरी घणी का फेरफार करे, जीअं बिल्कुलु अरबन तिलफिज़ियूं कयो, मोबाइल खे जवाइल कयो, त उन्हनि थोरी पंहिंजे ॿोली जे मिज़ाज मुताबिक़ उनखे थोरी तब्दीली कई। इंडियन जेके हिंदी वारनि उनखे सॼे जो सॼो पंहिंजो नालो ॾिनो, टेलीविज़न खे दूरदर्शन या ॿिया केतिरा अहिड़ा इस्तलाह आहिनि। त ईअं ई लैंग्वेज अथॉरिटी जो कमु आहे, बल्कि लैंग्वेज अथॉरिटियुनि जो कमु आहे त जेके बि नवां इस्तलाह ॿियनि ॿोलियुनि जा, हाणे कंप्यूटर टेक्नोलॉजी आहे, ज़ाहिर आहे असांजी ज़रूरत आहे बिल्कुलु ख़ालिद साहब, बिल्कुलु इन में जेके शयूं दिलचस्प, अचनि। तमामु ख़ूबसूरत असांजी कचेरी हले पई। व्यूअर्स खे ॿुधाईंदा हलूं त न्यूज़ ब्रेक जो टाइम थियो आहे। न्यूज़ ब्रेक जी साही खां पोइ वापसि था अचूं। वेलकम बैक नाज़रीन, इवनिंग स्पेशल में ख़ालिद आज़ाद साहब अॼु असांजो महिमान आहे। सिंधी ॿोली जागरता जी मुहिम हली रही आहे, उन सिलसिले में ख़ालिद आज़ाद साहब कमु करे रहियो आहे। उन जो कोई इदारो आहे, उन बाबति अॼु असांजी कचेरी बि थी रही आहे। ख़ालिद साहब, सभ खां वॾो हिकिड़ो अहम इशू आहे ख़ानगी स्कूलनि जो। सिंधी ॿोलीअ में हुते जोगी नमूने नथो पढ़ायो वञे, उन खे कीअं मसइले खे हल कजे? हा, इहो इंतहाई अहम मामिलो आहे। असांजे इदारे सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे पारां असां हिकिड़ो शिकायत मर्कज़ बि क़ाइमु कयो आहे, छाकाणि त केतिरा ई वालदेन ऐं समाजी कारकुन या मुख़्तलिफ़ शोबनि जा माण्हू जॾहिं पंहिंजे पंहिंजे शहरनि में ॾिसनि था त ख़ानगी स्कूलनि में सिंधी ॿोली जो मज़मून नथो पढ़ायो वञे, त उहे सोशल मीडिया ते इन ॻाल्हि जो इज़हार कंदा रहिया आहिनि, प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते बि उनजो इज़हार कंदा रहिया आहिनि। त असां पंहिंजे इदारे में हिकिड़ो शिकायत मर्कज़ बि क़ाइमु कयो आहे त जेके माण्हू वालदेन, आम शहरी, समाजी कारकुन, अदीब, आलिम, जेके बि माण्हू जिते बि ॾिसनि था त स्कूलनि में सिंधी नथी पढ़ाई वञे, या जंहिं बि ख़ानगी स्कूल में सिंधी ॿोली जी तदरीस खे हिते को पाबंदी या को इन क़िस्म जी का ॻाल्हि आहे, त उहा असांजे इदारे खे आगाह कनि त असां इन सिलसिले में वरी असां जेको ख़ानगी स्कूलनि खे रेगुलेट करे थो, जेका डायरेक्टोरेट कराची में ऐं तइलीम खातो, उन्हनि सां बि असां गॾिजानियूं कयूं आहिनि। गॾिजी ईअं आहे त असां तइलीम खातो, सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो ऐं जेका डायरेक्टोरेट आहे ख़ानगी स्कूलनि वारी, जेका पिणु तइलीम खाते जे इंतिज़ाम हेठि आहे, उहे टई इदारा गॾिजी असां निगरानी कंदासीं मुख़्तलिफ़ स्कूलनि जी, जिते सिंधी नथी पढ़ाई वञे उते उन्हनि खे सिंधी में सिंधी लाज़मी पढ़ाइण जे लाइ पाबंद कंदासीं। ॿी सूरत में कानून ऐं क़ाइदा मौजूदु आहिनि त उन्हनि जी रजिस्ट्रेशन रद्द कई वेंदी। पर इन सिलसिले में ख़ानगी स्कूलनि जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ा त आम नंढा स्कूल आहिनि नंढनि नंढनि शहरनि में, उहे त घणे भाङे हाणे असांजी हिन मुहिम जो बि हिसो पिया थियनि ऐं सिंधी ॿोली पढ़ाइण जे लाइ राज़ी बि आहिनि, बल्कि पढ़ाइनि बि पिया केतिरा ई। पर जीअं वॾा वॾा स्कूल आहिनि जिन्हनि जा हिकिड़ा पूरा सिस्टम्स आहिनि, उन्हनि जे असांजी ब्रिटिश काउंसिल खे असां लिखियो आहे त उहे उन्हनि जे निगरानी हेठि जेके बि स्कूल आहिनि उन्हनि में सिंधी ॿोली जो सब्जेक्ट लाज़मी हुजे। ईअं ई असां कैम्ब्रिज सिस्टम वारनि खे लिखियो आहे त जिते जिते बि तव्हांजा स्कूल सिंध में आहिनि त कानून मौजूदु आहे, कानून पास थियल आहे असेंबली जो, त तव्हांखे सिंधी ॿोली जो मज़मून पढ़ाइणो आहे। त असांखे उमेदु आहे त इहे ॿई पासा असां चङे नमूने उन्हनि खे ॾिसी वठंदासीं ऐं इन कोशिश में कामयाबु थी वेंदासीं त ख़ानगी स्कूलनि में सिंधी ॿोली जो मज़मून लाज़मी तौरु पढ़ायो वञे। अच्छा ख़ालिद साहब, सभ खां वॾो मसइलो जेको आहे उहो घर जे अंदरि जेके वालिदेन आहिनि उन्हनि जो पंहिंजी ॿोलीअ जो जेको आहे दिलचस्पी न आहे एतिरी। ॿारनि सां हू जहिड़ी ॿोलीअ में ॻाल्हाईंदा, ॿार बि उन ते फोकस कंदो। त वालिदेन खे आख़िर कीअं सम्झायो वञे त सिंधी ॿोलीअ खे अहमियत ॾियनि ऐं ॿारनि लाइ ध्यानु ॾियनि? हा जी, इहो वॾो मसइलो आहे। हिन मुहिम जो, असांजो सिंधी ॿोली जागरता मुहिम जो हिकिड़ो नुक़्तो इहो बि आहे त घरनि में जीअं शहरी समाज ख़ासि तौर ते, छाकाणि शहरी समाज में घणियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि। तव्हां स्कूल में वेंदो त उते अंग्रेज़ी बि तव्हांखे मिलंदी, त उर्दू बि मिलंदी, त घर में तव्हांजी सिंधी बि मिलंदी, त जेके सराइकी ॿार आहिनि त घर में सराइकी बि ॻाल्हाइजे थी, त जेके किन घरनि में बरोचकी बि ॻाल्हाइजे थी या ॿियूं ॿोलियूं बि ॻाल्हाइजनि थियूं। पोइ ॿारु स्कूल बि वञे थो, वरी पंहिंजे घर में, त घर में सिंधी ॿोली जो जेको इस्तेमालु आहे वालदेन जो ऐं माइटनि जो, इहो इंतिहाई ज़रूरी आहे पंहिंजे ॿार ॾांहुं। अॼुकल्ह हिकिड़ो ट्रेंड ठही वियो आहे, अॼुकल्ह हिकिड़ो रिवाजु पइजी वियो आहे
त उर्दू शहरनि ऐं में? शहरनि में घणे भाङे शहरनि में शहरी समाज में त उहे पंहिंजे ॿारनि सां अंग्रेज़ी ऐं उर्दू में ॻाल्हाईंदा आहिनि। का बुराई त कोन्हे कंहिं बि ॿोली में ॻाल्हाइण, पर असांखे पंहिंजी ॿोली, पंहिंजे वतन जी ॿोली, पंहिंजी मिटी जी ॿोली पंहिंजे ॿारनि ॾांहुं मुंतक़िल थियणु ईअं ई थींदी त असां पंहिंजे ॿारनि सां उन ई ॿोली में ॻाल्हायूं ऐं पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी ॿोली ॾांहुं नंढे हूंदे खां वठी पंहिंजी ॿोली ॾांहुं मुहबत, पंहिंजी ॿोली ॾांहुं हिकिड़ो वाबिस्तगी जो हिकिड़ो सिलसिलो उन्हनि खे सम्झायूं। त मुंहिंजे ख़्याल में वालदेन जो वॾो किरदारु आहे। सिंध जे वालदेन समूरनि खे पंहिंजे घरनि में पंहिंजे नए नसुल खे भले अंग्रेज़ी में बि उन्हनि खे पढ़ायो, ॿियनि ॿोलियुनि जी तइलीम बि ॾियारियो, पर ज़रूरी आहे त पंहिंजे घर में सिंधी ॻाल्हायो। ऐं ख़ालिद साहब ॾिसियो वञे जेके ॿार आहिनि हुननि जी दिलचस्पी पंहिंजी ॿोलीअ ॾांहुं तॾहिं थींदी जॾहिं हुनजी ॿोलीअ में मवादु अचे, को नज़म। हिकु ज़माने में वाड़े तारा गोल तारा इहे नज़म हूंदा हुआ, गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। हाणे अहिड़ो को मवादु न आहे। सही था चओ, इहे ई गीत लिखिया, उहे ई गीत अञा ताईं हलनि था, इहे ई गीत असां बि पढ़िया, हाणे बि ॿार पढ़नि था पिया। ऐं हींअर असां इमदाद हुसैनी साहिब जा ॿारनि जा उहे दर्सी गीत जेके महिनत कर तूं महिनत ॿार महिनत सां इन क़िस्म अहिड़ा ॿिया बि गीत उहे असां गॾु कयूं पिया था। त इमदाद साहिबु तमामु घणो ॿारनि जी दर्सी किताबनि में इहे गीत लिखिया। किशन चंद बेवस जा गीत आहिनि, मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जा गीत, केॾा ख़ूबसूरत गीत उहे आहिनि, अञा ताईं उहे असांजे दर्सी किताबनि जो हिसो आहिनि। बदकिस्मती इहा आहे त हाणे कोन थो लिखिजे। आख़िरी असांजो इमदाद साहिबु लिखंदो हो, अञा ताईं लिखंदो हो, उमिरि जे हिकिड़े वॾे हिसे में बि ॿारनि जे लाइ ॿारनि जा अहिड़ा सुहिणा गीत लिखिया, हाणे वेझड़ में लाॾाणो करे वियो आहे। सो बदकिस्मती सां असां वटि सिंधी ॿारनि जे लाइ सिंधी शेर, सिंधी गीत सुठो न पियो लिखिजे, बल्कि हाणे त लिखिजे ई कोन पियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजा जेके बि वॾा शाइर आहिनि सिंधी ॿोली जा, उहे ज़रूरु ॿारनि जे लाइ लिखनि। ऐं जेके इदारा आहिनि जीअं टेक्स्ट बुक बोर्ड आहे, ब्यूरो ऑफ करिकुलम आहे, उन्हनि खे बि खपे त वॾनि सिंध जे हाणे जेके वॾा शाइर आहिनि मौजूदा दौर में, उन्हनि खां ॿारनि जे लाइ ख़ूबसूरत नज़्म लिखाइनि। अच्छा ख़ालिद साहब, हिते ॾिठो थो वञे त जेके ॿारनि खे किताब था मिलनि, जिथे अंग्रेज़ी किताब खे असां ॾिसूं था त उहो तमामु रंगीन पेंटिंग्स ऐं ग्राफिक्स बि ख़ूबसूरत, ऐं पेपर बि जेको आहे ख़ूबसूरत ॾियो थो वञे। ऐं जॾहिं असां सिंधी किताब ॾे अचूं था त उहो हिकिड़ो ब्लैक एंड वाइट, हुनजो को न कलर आहे न को सुठी प्रिंट आहे। हिन ॾांहुं बि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे ताकी ॿार जेके आहिनि उहे ॾिसी करे बि दिलचस्पी वठनि। तव्हां बिल्कुलु सही था चओ, ॿार जी पहिरीं नज़र जेका वेंदी उहा ख़ूबसूरती कोई चिट गुलनि सां, गुल फुलनि सां ऐं रंगीन सुहिणनि शयुनि ॾांहुं वेंदी। ज़रूरी आहे ॿार जे लाइ, ॿार जी इहा हिस वधंदी। ॿार खे इन क़िस्म जा ख़ूबसूरत किताब, ख़ूबसूरत शयूं ॾियणु। ॿाहिरीं दुनिया में त रांदीकनि जे नमूने जा जहिड़ा किताब आहिनि, हिकिड़ो रांदीको पियो आहे, खोलियो खणी त उहो पूरो किताब आहे। त इहो ज़रूरी आहे त असां इन ब्लैक एंड वाइट पुराणे, इहो ईअं घणे भाङे थिए पियो त ख़ानगी इदारा या ज़ाती तौर ते को माण्हू पंहिंजो ॿारनि जो किताब छपे थो त उहो ज़ाहिर आहे पंहिंजे खीसे जे ख़र्च मां छपाए थो, त उन करे हिकु ई रंग में छपे थो। पर हाणे असांजा इदारा सिंधी लैंग्वेज अथॉरिटी केतिरा ई रंगीन, हाणे असां ॿारनि जे लाइ किताब छपियूं था त रंगीन किताब खां सवाइ नथा छपियूं। ॿार जेके हाई स्कूल जी सतह जा आहिनि, ॿार जेके हाई स्कूल जी सतह खां मथे जा आहिनि, उन्हनि जे लाइ भले ब्लैक एंड वाइट इहो हिकिड़ो तरीक़ेकार आहे दुनिया में। त ॿारनि जे अदब जा बि हिकिड़ा दर्जा ऐं मरहला आहिनि। उहे जेकॾहिं ॿारु वॾो थी थो वञे त पोइ उनजे लाइ त ख़ैर को मसइलो कोन्हे, पर नंढनि ॿारनि लाइ बेहदि ज़रूरी आहे त रंगीन सुहिणा कलरफुल किताब हुजनि जेके ॿार खे अट्रैक्ट कनि। अच्छा, जेका अव्हां हींअर ॻाल्हि ॿोल्हि करे रहिया आहियो त जेके किताब आहिनि उन में ईअं लॻे थो त तव्हांजी बि इहा कोशिशि आहे त किताब बि रंगीन अचनि ऐं रंगीन किताब अचनि, ॿारनि जी दिलचस्पी उन लाइ वधे, प्रोडक्शन ऐं पेशकश जेका आहे उहा बि कलरफुल में अचे। इहा बि ॿोलीअ लाइ फ़ाइदेमंद आहे। ज़रूरु, बिल्कुलु फ़ाइदेमंद आहे, बिल्कुलु इहे शयूं फ़ाइदेमंद आहिनि। असां रंगीन स्केचनि जे ज़रिए, असां रंगीन तस्वीरनि जे ज़रिए जेको माहौल असां हिकिड़े सुफ़े ते जोड़ियूं था, ठाहियूं था, ऐं पोइ ॿोली खे पंहिंजी माउ जी ॿोली खे, पंहिंजी सिंधी ॿोली खे उन रंगीन डिज़ाइन में आणियूं था त यकीननि असांजी इहे जदीद सभु शयूं आहिनि, इन में ॿोली फिट थिए थी, असांजी ॿोली पूरो अची वञे थी, त इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ज़रूरी आहे इहो त ॿारनि जे लाइ ख़ासि तौर ते रंगीन ऐं सुहिणा किताब हुजनि। दुनिया में हाणे ॿारनि जे लाइ को बि
ब्लैक एंड वाइट, को ईअं सितही मवाद, को ॿारनि जे ज़हनी लेवल खां मथे जो मवाद कोन थो छपिजे, उनखे पंहिंजो बि टाइम विञाइणु, वक़्तु विञाइणु सम्झो थो वञे ऐं ॿियनि जो वक़्तु विञाइण बि सम्झो थो वञे। उन करे ज़रूरी आहे त ॿारनि जे लाइ ॿारनि जे ज़हनी सतह मुताबिक़, जीअं हिकिड़े नंढे ॿार खे नयूं नयूं शयूं वणंदियूं आहिनि ऐं ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि, त उनखे उहे ई मवाद ॾियणु अच्छा घुरिजे। ख़ालिद साहब, हिते हिकु इहो सुवाल बि थिए थो त सिंधी ॿोलीअ में अगरि त कार्टून अचनि, ॿार हुन में बि दिलचस्पी वठंदा, ॾिसंदा, कुझु सिखंदा, त इहो छो नथो थियो वञे? इहो वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। असां सभिनी जा ॿार जेके फैमिली जा हाणे त अचनि था, अचनि शर्त ई टी वी खोलीनि था ऐं अलाए छा छा कहिड़ा कहिड़ा कार्टून ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं कहाणियूं आहिनि ऐं छा त कहाणियूं आहिनि। कॾहिं कॾहिं आउं बि वेही ॾिसंदो आहियां, मुंहिंजे ॻोठ में भाणे जा भाइट नंढड़ा अचण सां टी वी ट्यून कंदा आहिनि, त उते उहे चैनल्स मौजूदु आहिनि, कार्टून मौजूदु आहिनि, एॾा त उहे ई कहाणियूं आहिनि, उहे ई आखाणियूं आहिनि जेके असां लोक अदब में पढ़ियूं हुयूं। असांजो पूरो लोक अदब, उन सॼे लोक अदब खे खणी असां जेकॾहिं एनिमेशन करे कार्टून ठाहे उनखे, जदीद दुनिया सॼी इन ते हली वई। ॿार हाणे रिसालो कोन थो हीअं करे खणी पढ़े, बल्कि हू टी वी ॾांहुं वेही थो ॾिसे। हाणे हुनखे टी वी ते शयूं ॾियो या मोबाइल ते उनखे शयूं ॾियो सिंधी में। हाणे इहे इन्हनि मिसाल तौरु मोटू पतलू ऐं ॿिया अलाए केतिरा ॿारनि जा हिकिड़ा ज़बरदस्त क़िस्म जा कार्टून हू आहिनि जेके उर्दू में छाकाणि त उर्दू ऐं हिंदी हिंदुस्तान में पाकिस्तान में ॿिन्ही में इहो जेको उर्दू में कमु थिए थो तमामु घणो थिए थो। ऐं इदारनि खे घुरिजे, असांजे सिंधी इदारनि खे, त या त इन क़िस्म जो कमु पाण कनि, या त ॿियो तरीक़ो इहो आहे त उन्हनि जा राइट्स उनजा हक़ ऐं वास्ता वठी उन्हनि सां लिख पढ़ करे उन्हनि खे रुॻो सिंधी में असां तर्जुमो करे ऐं सिंधी में असां उनजी डबिंग करे, सिंधी डब करे उन्हनि कार्टूननि खे पेश कयूं त अलाए छा थी वञे। बिल्कुलु। ऐं मेहरान टीवी जी बि इहा कोशिशि आहे जेके असां ॾिसी रहिया आहियूं हिन वक़्तु, त मेहरान टीवी रोज़ानो कार्टून सिंधी ॿोलीअ में ॿारनि लाइ हिकु तोहफ़ो करे पेश करे थो। इहो क्रेडिट पुराणो हिन सॼी सिंधी मीडिया में मेहरान टीवी खे ई वञे थो। जीअं मेहरान टीवी असां ॾिसणु शुरू कई आहे त कार्टून शुरू खां वठी, हाणे त ॿारनि लाइ बि थियनि था, शुरूआति में ॿारनि लाइ न हुया, वॾनि लाइ हुया, पर एनिमेटेड कार्टून जेके आहिनि, सो इहे सभु शयूं ज़रूरी आहिनि। जदीद दौर जूं तक़ाज़ाऊं आहिनि। असांजे वॾनि खे, ॿारनि खे, नंढनि खे, पोढ़नि पकनि खे, सभिनी खे इन कल्चरल फेज़ में हिकिड़े नए सकाफ़ती माहौल में वञिणो पवंदो असांखे। बिल्कुलु। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, ख़ालिद आज़ाद साहब सां असांजी कचहरी हली रही आहे। टाइम थियो हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वापसि था अचूं। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। ख़ालिद साहब, हिन वक़्तु सिंधी ॿोली जे हंध ते बीठल आहे। शहरनि में उनखे ॿोली खे बिगाड़ जो ख़तरो बि आहे। हिकु अहिड़ो नसल बि पैदा थियण जो ख़तरो आहे जेको सिंधी बि न पढ़ी सघे। हाणे इन ख़तरे खे कीअं टारिजे? मुंहिंजे ख़्याल में सिंध में अहिड़ो ख़तरो जो नओं नस्ल सिंधी न पढ़ी सघे, मुंहिंजे ख़्याल में त को एॾो वॾो असांजे लाइ को अहिड़ो ख़तरो मौजूदु न आहे। अलबत्त कराची जो शहर जेको आहे ऐं हैदराबाद त ख़ैर बि आहे, पर कराची जो जेको शहर आहे उन में केतिरा ई ख़ानदान आहिनि सिंधियुनि जा जेके ॿारनि खे पंहिंजी ॿोली में न रुॻो तइलीम बि नथा ॾियनि, पर उन्हनि खे न सिंधी अदब या सिंधी अख़बार या सिंधी को टी वी चैनल या को सिंधी को माहौल उहो न पिया ॾेई सघनि। नई उन्हनि खे बुनियादी तइलीम सिंधी में आहे, त उते असांखे इहो ख़तरो महसूसु थिए थो त नओं नस्ल जेको आहे उहो पंहिंजी ॿोली खां परे थींदो पियो वञे। पर असां बाक़ी जेका असांजी सिंध आहे उन में असांखे, छाकाणि त जदीद टेक्नोलॉजी जी ॿोली हाणे असांजी थी वई आहे, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ॿोली त पंहिंजूं उहे ॿोली में एतिरी ख़ुशूसियत आहे त उहा जदीद दौर जे समूरनि ज़रियनि में मुंतक़िल थी पई वञे। मसइलो असांजो आहे, मसइलो सिंधी ॻाल्हाईंदड़नि जो आहे। जेकॾहिं उहे ई पंहिंजे ॿारनि ऐं पंहिंजे नए नसुल खे पंहिंजी ॿोली जी तइलीम न ॾियारींदा, पंहिंजे नए नसुल खे जदीद टेक्नोलॉजी में सिंधी ॿोली जे इस्तेमाल लाइ न हिमथाईंदा, पंहिंजे ॿारनि खे सिंधी ॿोली जे इन जदीद ज़रियनि ॾांहुं वठी न वेंदा, त पोइ इहो ख़तरो ज़रूरु मौजूदु आहे त असांजो जेको नओं नसुलु आहे, ख़तरो त बहरहाल मौजूदु आहे, तंहिं हूंदे बि असांजी ही इदारा आहिनि असांजा या ॿिया लिख पढ़ जा ज़रिया आहिनि, त मुंहिंजे ख़्याल में त चङाई जी उमेदु रखी सघिजे थी। ख़तरो त बहरहाल हूंदो आहे हर शइ जो। जॾहिं ख़तरो मौजूदु आहे त ख़तरे टारण लाइ हीअ अवां जेका जागीरता मुहिम आहे, मुस्तक़बिल में छा थी करणु चाहे? 2 इवेंट तव्हां करे चुका आहियो,
कुछ अवां सोशल मीडिया ते भी कम हलायो पिया, त पोइ सोसाइटीअ जेके ॿिया आहिनि उनखे गॾाए करे अवां छा ॾिठो आहे? बिल्कुलु इहो ई असांजो प्रोग्राम आहे, इहो ई असांजो हाणे सिलसिलो आहे त असां मुख़्तलिफ़ शोबनि जे अॻियां कदम छा आहिनि? अॻियां असां इन सिलसिले में हिकिड़ो पूरो हफ़्तो मल्हाइण पिया वञूं क़ासिमाबाद में ख़ासि तौर ते सिंधी ॿोली जागरता मुहिम जे सिलसिले में सिंधी ॿोली जो पूरो हफ़्तो। उन में असां मीडिया जा ज़रिया जेके क़ासिमाबाद में मौजूदु आहिनि, असां प्राइवेट स्कूल जेके बि क़ासिमाबाद में मौजूदु आहिनि, वापारी मर्कज़, दुकानदार, समाज जा समूरा शोबा, उन्हनि ॾांहुं वेंदासीं। कमेटियूं असांजे तरफ़ां हिकिड़ियूं ठहनि पियूं थियूं, हिकिड़ियूं मीडिया खे ॾिसंदियूं त हिकिड़ियूं ख़ानगी स्कूलनि खे जी अच्छा निगरानी ख़ालिद कंदियूं। साहब, माज़रत सां जी ॻाल्हि कटी त इहा मुहिम जेका इहा कराची में छो नथी हली सघे? इहा पूरी सिंध में हलंदी, पर छाकाणि त असां वटि हिन वक़्तु सिंध में वॾा ॿिया बि मसइला मौजूदु आहिनि। जीअं ॿोॾि जो वॾो मसइलो मौजूदु आहे, माण्हू केतिरा ई दरबदर आहिनि ऐं उहे पंहिंजे घरनि में न आहिनि। तइलीम तबाह लॻी पई आहे इन ॿोॾि जे करे, स्कूल बंदि, छाकाणि त उहे कैंपनि जी शक्ल अख़्तियार करे चुका आहिनि। त असां पहिरें मरहले तौरु हैदराबाद खां शुरू कयूं पिया। असां ज़रूरु कराची वेंदासीं, ज़रूरु सिंध जे हर शहर वेंदासीं, समूरनि माण्हुनि वटि वेंदासीं ऐं सिंधी ॿोली जी हिन मुहिम खे असां कोशिशि कंदासीं त सिंध जे हर शोबे जे माण्हू ताईं इहो पैगाम पहुचायूं त जीअं उहो पंहिंजी ॿोली में ॻाल्हाए, पंहिंजी ॿोली में लिख पढ़ करे, पंहिंजी ॿोली जो वधि में वधि इस्तेमालु करे। अच्छा ख़ालिद साहब, हिन वक़्त ताईं मोट केतिरी मिली आहे? हिन वक़्तु असांखे ॾाढी सुठी मोट मिली आहे। जीअं असांजी रैली हुई क़ासिमाबाद में जागरता रैली, त उते दुकानदार मुख़्तलिफ़ जेके एसोसिएशन्स आहिनि, तनज़ीमूं आहिनि दुकानदारनि जूं, उहे मिलण लाइ आया हुआ। ऐं जीअं मेडिकल स्टोर्स एसोसिएशन आहे, उनजी तनज़ीम आहे ऐं नंढनि दुकानदारनि जी तनज़ीम आहे। हिकिड़ो पूरो सेंटर आहे मेहरान सेंटर, उन में वापारियुनि जी तनज़ीम आहे। उन्हनि सभिनी उहो वाइदो कयो त अॼु खां वठी, माना अॼोके ॾींहं खां वठी हू इहा शुरू कंदा पंहिंजे समूरनि दुकाननि जा जेके बोर्ड अंग्रेज़ी ऐं ॿियनि ॿोलियुनि में लिखियल आहिनि त उन्हनि खे हटाए सिंधी में लिखंदा। त हिकु त इहा असांखे ॾाढी सुठी मोट मिली आहे। ॿिए पासे कुझु शिकायतूं, 10 खां मथे शिकायतूं असांखे ख़ानगी स्कूलनि जूं आयूं आहिनि, उहे असां मोकिले छॾियूं आहिनि तइलीम खाते खे। हाणे असांजूं कमेटियूं उनजी निगरानी कनि पियूं थियूं, त ॾिसूं था असां उन्हनि खे हिकिड़ो तव्हां सम्झो त वार्निंग ॾेई छॾी आहे, उन्हनि खे ॿुधाए छॾियो आहे त जेकर हाणे तव्हां आईंदा सिंधी ॿोली जो मज़मून न पढ़ाईंदो त तव्हांजे स्कूल जी रजिस्ट्रेशन जेका आहे उहा तइलीम खातो सिंध हुकूमत रद्द कंदी। त उन सिलसिले में बि अॻिभराई थी आहे। मुहिम में माण्हुनि लिखणु शुरू कयो, हाणे अख़बारनि में कालम लिखणु शुरू कया आहिनि, टीवीअनि ते प्रोग्राम थियणु शुरू थिया आहिनि, रेडियनि ते ॿियनि मुख़्तलिफ़ ज़रियनि ते सिंधी ॿोली जी हिन मुहिम जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो आहे। त असांखे सुठी मोट मिली आहे। जेका सूरत हाल आहे सिंध में, उन हूंदे बि असांखे ॾाढी सुठी मोट मिली आहे। असां इनखे खणी वेंदासीं पूरी सिंध में। अच्छा ख़ालिद साहब, असल में हीअ जेका ज़रूरत आहे वधीक, वरी पोइ ॾिसो वञे त कराची में पवे थी, छो जो ओॾी मसइलो वधीक आहे ॿोलियुनि जो। बिल्कुलु, असां कराची में उते हिकिड़ी कैंप ऑफिस जी हिकिड़ी सब ऑफिस हूंदी आहे, उहा बि क़ाइमु करण जे लाइ कोशिशनि में आहियूं ऐं उते वेही असां तइलीम खाते सां गॾु हिन मुहिम खे वधीक मुस्बत तरीक़े सां हलाए सघूं था। त असांजो बिल्कुलु ॿियो मरहलो कराची आहे। असां हितां क़ासिमाबाद जो हफ़्तो मुकमिल करे पोइ कराची इदारे जी सूरत में असां शुरूआति कंदासीं। पर कराची में बि केतिरनि ई माण्हुनि पंहिंजे पंहिंजे तौर ते हिन मुहिम जो हिसो थियण लाइ सरगर्मियूं शुरू कयूं आहिनि, किन लिखणु शुरू कयो आहे, किन प्रोग्राम करणु शुरू कया आहिनि। सो कराची बि बिल्कुलु असां पंहिंजो शहर आहे, ज़रूरु वेंदासीं ऐं उते बि हीउ कमु हलंदो। सिंध असेंबली वॾो अदारो आहे, उन जा ठहियल वॾा कानून आहिनि, उन्हनि खे पंहिंजे कानून लाइ ज़रमंद करण लाइ उन्हनि खे अवां केतिरी प्रोमिस कई आहे, त किथे तव्हांखे मोट मिली आहे? सिंध असेंबली ॾिसो, सिंध असेंबली जो जेको कमु उहो त उन्हनि करे छॾियो आहे। उन्हनि उहे बिल पास करे छॾिया आहिनि, उहे एक्ट पास करे, उहे कानून ठाहे छॾिया आहिनि त जेको स्कूल सिंधी ॿोली न पढ़ाईंदो असां उनजी रजिस्ट्रेशन रद्द कंदासीं, बल्कि उहे कानून ठहियल आहिनि उनजा। त सिंध असेंबली में जीअं ख़ासि तौर ते साईं सरदार अली शाह तइलीम जो वज़ीर आहे ऐं सक़ाफ़त खाते जो, उनजी तमामु घणी कोशिशि आहे
ऐं स्टैंडिंग कमेटियुनि में जॾहिं इन क़िस्म जा मसइला ईंदा आहिनि त असां साईं खे गुज़ारिश कंदा आहियूं त उहो हल कराए ॾींदो आहे त जीअं सिंधी ॿोली जी राह में जेके किथे किथे के ॾुखियाइयूं अचनि थियूं त उहे उन्हनि में आसानी थिए। ख़ुदि असेंबली जी कार्रवाई, ख़ुदि असेंबली जो कार वहिंवार सिंधीअ में, उन जे लाइ बि असां उन्हनि खे लिखूं बि पिया ऐं कोशिशि कयूं पिया था त सिंध असेंबली में ॿियनि ॿोलियुनि सां गॾु जी उर्दू सां गॾु सिंधी में बि उनजी कार्रवाई लिखी वञे ऐं उहा कार्रवाई हलाई बि वञे। त इहो ख़ालिद बसि साहब पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे। हिकु ख़ूबसूरत नगमो आहे जेको मिली करे ही ॾिसूं था। वेलकम बैक नाज़रीन, इवनिंग स्पेशल में ख़ालिद आज़ाद साहब अॼु असांजो महिमान आहे। सिंधी ॿोली जागीरता मुहिम जे सिलसिले में अॼु गुफ़्तगू थी रही आहे ऐं हुननि जा मुख़्तलिफ़ जेके एहसास आहिनि उहे असां सां गॾु शेयर करे रहिया आहिनि। ख़ालिद साहब, अव्हां असांखे इहो ॿुधायो, सोसाइटीअ जे कहिड़े हिसनि मां अव्हां खे रुकावट का थी आहे? रुकावट त असां नथा सम्झूं, पर कुझु मसइलात बहरहाल साम्हूं आया आहिनि, आॾो आया आहिनि। ख़ासि तौर ते असांखे ख़ानगी स्कूलनि जो मसइलो थी रहियो आहे। उहे ख़ानगी स्कूल जेके वॾनि वॾनि सिस्टम्स सां सलाड़ियल आहिनि, वॾा वॾा इदारा उन्हनि खे हलाइनि था, उहे स्कूल असांखे ऐं तइलीम खाते जो जेको डायरेक्टोरेट आहे ख़ानगी स्कूलनि जो, उन्हनि खे बि ऐं ख़ुदि तइलीम खाते खे बि उहा मोट न ॾेई रहिया आहिनि जेका हुननि खे ॾियणु घुरिजे आहे, छाकाणि त कानून पास थियल आहे। असां सिंधी ॿोली जे बाख़्तियारी माज़रत सां ख़ालिद साहब, सिंधी जेके मज़मून पढ़ाइण जे बजाए सनी सिंधी पढ़ाइनि था, इहा चलाकी हिकिड़ी कनि था। आसान सिंधी पढ़ाइनि था, उहा आसान सिंधी जेके गैर सिंधी ॿार आहिनि उन्हनि खे सिंध में पढ़ाई वेंदी आहे, पर सिंधी ॻाल्हाईंदड़ ॿार जे लाइ सिंधी लाज़मी मज़मून हूंदो आहे। त हू केतिरा ई ख़ानगी स्कूल ऐं वॾा वॾा जेके स्कूल आहिनि, वॾा सिस्टम्स आहिनि, उहे इहा इहो पंहिंजे तरीक़े सां को आसान सिंधी जो सब्जेक्ट पढ़ाइनि था, जेको बिल्कुलु बि इहो ग़लति तरीक़ो आहे ऐं इहो क़बूल न कयो वेंदो। सिंधी ॿारनि खे लाज़मी सिंधी मज़मून ऐं सिंधी ॿोली जा जेके ट्रेंड उस्ताद आहिनि उहे बि नथा रखनि था, रुगो मयार लाहिण लाइ आसान सिंधी सब्जेक्ट पढ़ायो थो वञे। असांजे लाइ इहो वॾे में वॾो चैलेंज आहे, हक़ीक़त ई आहे, वॾे में वॾो दरपेश मसइलो आहे सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे लाइ, सिंध जे माण्हुनि जे लाइ, सिंध जे सम्झंदड़ सोचींदड़ माण्हुनि लाइ बि। त हिकिड़ा अहिड़ा इदारा आहिनि जेके असांजे हिन सिंध जे कानून खे मञण लाइ तयार ई न आहिनि। उन्हनि जे लाइ छा आख़िरकार करणु घुरिजे, त उहो सिंध हुकूमत खे बि असां लिखियो आहे। असांखे उमेद त आहे त इहे सभु शयूं ठीकु थींदियूं, पर इहो वॾो असांजे लाइ मसइलो आहे। अच्छा ख़ालिद साहब, हिन सिलसिले में वालिदैन कहिड़ो किरदारु अदा करे सघनि था? तमामु वॾो किरदारु अदा करे सघनि था। जेकॾहिं वालिदैन उन्हनि स्कूलनि खे लिखनि ऐं उन्हनि स्कूलनि खे पाबंद बनाइनि त असांजे ॿारनि खे सिंधी लाज़मी पढ़ायो, त उहे स्कूल, छाकाणि त उहे स्कूल हाणे हिकिड़ा वॾा इन्वेस्टमेंट जा, सरमायाकारी जा हिकिड़ा ज़रिया आहिनि, वॾो वॾो पैसो कमाइण जा ज़रिया आहिनि हाणे उहे स्कूल। ॿारनि खां वॾियूं वॾियूं फ़ियूं, माण्हुनि खां वॾियूं वॾियूं फ़ियूं वठनि था। त जॾहिं असांजो वालिदैन जेको पंहिंजो ॿारु पढ़ाए थो, एॾी फ़ी भरे थो, उहो जॾहिं उन स्कूल जी इंतिज़ामिया खे चवणु लॻंदो त मुंहिंजे ॿार खे सिंधी लाज़मी पढ़ायो, तॾहिं वञी उहे सिस्टम्स, उहे वॾा वॾा स्कूल मजबूर थींदा, छाकाणि त ॿी सूरत में असां पंहिंजे ॿार खे हितां दाख़िल नथा करायूं या उनजी दाख़िला रद्द कराए असां उन स्कूल में वठी था वञूं जंहिं स्कूल में सिंधी पढ़ाई थी वञे, त तॾहिं इहो मामिलो थी सघंदो। ऐं ख़ालिद साहब, हिते हिकिड़ो ॾिठो वञे त वालिदैन जो इहो बि नज़रियो आहे, जॾहिं असां पाण सिंधी ॻाल्हायूं था त ऑटोमेटिक ॿारु सिखी वेंदो सिंधी, त सिंधी पढ़ण जी हुनखे ज़रूरत न आहे, हू इंग्लिश पढ़े। न, इहा ॻाल्हि इन मसइले मां कीअं जांच? हा, इहो उन्हनि जी ग़लति फहमी आहे, खणी चइजे। ईअं न हूंदो आहे। ॻाल्हाइनि त इंग्लैंड में जेको ॿारु पैदा थिए थो सिंधियुनि जो, उहो बि सिंधी ॻाल्हाए थो। अमेरिका में जेको ॿारु सिंधियुनि जो पैदा थिए थो, सऊदी में, दुबई में, दुनिया जे कंहिं बि हिसे में, उहो ज़ाहिर घर जी ॿोली सिंधी आहे, ॻाल्हाए त सिंधी में थो। सिंधी लिखणु पढ़णु ऐं सिंधी इस्तेमालु करणु, छाकाणि त हाणे असांजी ॿोली जदीद मीडिया जी ॿोली आहे, सोशल मीडिया जी ॿोली आहे, जदीद इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी ॿोली आहे, असांजी दुनिया में लिखी पढ़ी वञे थी, असांजो कीबोर्ड आहिनि असांजा, असांजी यूनिकोड जी ॿोली आहे। उन करे असांजी का आम नंढड़ी ॿोली त न आहे जो जंहिंखे ईअं ई नज़रअंदाज़ करे छॾिजे घर में ॻाल्हाइण जी हद ताईं या ॻाल्हाए सघण जी हद ताईं।
असांजी ॿोली हाणे उहे सभई उन खां ज़रूरतूं सवाइ पूरियूं करे असांजो 1000 सालनि जो हिकु वरसो आहे। बिल्कुलु असांजी ॿोली असांजी हिन मिटी जी ऐं क़दीम ॿोली आहे, हिन पूरी तहज़ीब जी ॿोली आहे, हिन पूरे ख़िते जी तहज़ीब जी ॿोली आहे। केतिरा ई नज़रिया आहिनि जिन खां बिल्कुलु बि इनकार नथो करे सघिजे त हिन पूरे ख़िते जी या दुनिया में 4-5 तहज़ीब हुयूं, या जीअं इराक़ वारनि जी तहज़ीब आहे, मिस्री तहज़ीब आहे, या जेके नदियुनि ते तहज़ीब हुयूं, दजला ते, फरात ते, नाइल नदी ते, या हेॾां चाइना जी जेका येलो रिवर ते, इन्हनि नदियुनि ते जेके तहज़ीबूं ऐं ॿी असांजी सिंधू नदी ते तहज़ीब जेका उन ॿोली जी हिन हज़ारे साल असांजी ॿोली जी हिकिड़ी तारीख़ आहे, हिन मिटी ऐं वतन जी ॿोली आहे। उन ॿोली खे सिर्फ़ु घर में ॻाल्हाइण ताईं महदूद करे रखणु ज़्यादती आहे। ख़ालिद आज़ाद साहब, ॾाढी दिलचस्प पंहिंजी कचेरी हुई। असांजो जेको वक़्तु आहे पंहिंजे पुॼाणी ते पहुची वियो आहे। इन करे चाहींदुसि त वेंदे वेंदे व्यूअर्स खे को ॾिसण लाइ पैगाम जेको तव्हां ॾियणु चाहियो। समूरनि ॿुधंदड़नि ऐं ॾिसंदड़नि खे सभिनी खे पैगाम बल्कि गुज़ारिश इहा आहे त पहिरीं त ही सिंधी ॿोली जे बाख्तियार इदारे जी जेका मुहिम आहे, सिंधी ॿोली जागरता मुहिम, उनजो हिसो थियनि। ऐं ही जेके असां ॻाल्हियूं कयूं जिन में ख़ानगी स्कूलनि में ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ वालदेन जो किरदारु, इल्मी अदबी इदारनि में, मीडिया जे ज़रियनि में, समाज जे समूरनि शोबनि में जेके मुख़्तलिफ़ शोबनि जा माण्हू पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि, उन्हनि सभिनी खे सिंधी ॿोली ॾांहुं हिकिड़ो हसास थियणो पवंदो हिन हिन मौजूदा दौर में, जिते असांजी सिंधी ॿोली जी पंहिंजी एॾी अहमियत तारीख़ी तौर ते बि आहे ऐं तमामु वॾी ॻाल्हि इहा आहे त उहा जदीद दौर जे तक़ाज़नि सां हमआहंग बि आहे। त उन ॿोली खे असां वधायूं, वधि में वधि उनजो वाहिपो कयूं। असां पंहिंजे ॿारनि खे उन्हनि स्कूलनि में दाख़िल करायूं जिन स्कूलनि में लाज़मी सिंधी मज़मून पढ़ायो वेंदो आहे। असां मीडिया जे ज़रियनि ते जेके स्कूल नथा पढ़ाइनि उन्हनि खे चऊं बिल्कुलु उन्हनि में असांजे सिंध जे वालिदैन खे घुरिजे त उन्हनि स्कूलनि में पंहिंजे ॿारनि खे दाख़िल न कराइनि, ऐं जेको स्कूल सिंधी जो मज़मून नथो पढ़ाए त उन ते ज़ोर रखनि त उहो पंहिंजे स्कूल में सिंधी जो मज़मून लाज़मी पढ़ाए। त वालिदैन जो वॾो किरदारु आहे। मुंहिंजी गुज़ारिश हूंदी समूरनि वालिदैन खे जिन जा ॿार ख़ानगी स्कूलनि में पढ़नि था, त उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजी स्कूल इंतिज़ामिया खां पुछाणो कयो। हिन धरती जो कानून आहे, हिन सिंध जो कानून आहे, सरकारी क़ाइदा आहिनि, त उन्हनि खे पढ़ाइणी आहे सिंधी ॿोली। उन करे पंहिंजे स्कूल इंतिज़ामिया खां पुछाणो कयो त उहे छो नथा सिंधी पढ़ाइनि, ऐं जे सिंधी पढ़ाइनि था त लाज़मी सिंधी पढ़ाइनि, ऐं जे लाज़मी सिंधी पढ़ाइनि था त दुरुस्त नमूने सां सिंधी पढ़ाइनि, ऐं जिते बि ज़रूरत महसूसु थिए त सिंधी ॿोली जे बाख्तियार इदारे सां राब्तो कनि, उहो उन्हनि जी मुकमिल मदद कंदो। ऐं बाक़ी बि जेके बि ॿियनि शोबनि जा ॿुधंदड़ ॾिसंदड़ असांखे ॾिसी रहिया आहिनि, सभिनी जे लाइ गुज़ारिश बि आहे, पैगाम बि इहो आहे त उहे असांजी हिन मुहिम जो हिसो थियनि, सिंधी ॿोली जागरता मुहिम जो, ऐं जिते बि आहिनि जेतिरो बि करे सघनि था पंहिंजी ॿोली जे लाइ उहो कनि। ख़ालिद आज़ाद साहब, तव्हां वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे प्रोग्राम जो हिसा थियो। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदी हलियां त प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। पंहिंजी मेज़बान एनी मस्तूरी कढी था इजाज़त, वेंदे वेंदे हिकु ख़ूबसूरत नगमो आहे जो कंदासीं अव्हां जे नाम।